हलाणी मां ख़बर ईंदालू त हलाणी में बरसात मुतासिरनि खे राशन वठण महांगो पइजी वियो। राशन घुरण तां असिस्टेंट कमिश्नर मेरापुर असदुल्ला खोखर मुतासिरनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए छॾिया। मुतासिरनि जो असिस्टेंट कमिश्नर मेरापुर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिरनि दाइंदे मिसमात हसीना कलोड़ो, रुबीना कलोड़ो, खुर्शीद बेगम, अरबाब खातून, पठानी कलोड़ो, इकबाल उन्नड़, शबीर कलोड़ो, इरफान उन्नड़ ॿियनि चयो त असां खां शनाख्ती कार्ड वरिता विया जॾहिं त 3 ॾींहं अॻु एसी हाउस हलाणी में राशन जी ट्रक लथी हुई। असां मुतासिर कैंपुनि मां ॿाहिरि निकिरी राशन वठण लाइ पहुतासीं त तपेदार हकानी सहतो शनाख्ती कार्ड वठी चयो त सुभाणे अचिजो। असां 2 ॾींहंनि खां एसी ऑफिस जे चकर काटे थकिजी वियासीं। काल एसी जे हाउस वटां प्राइवेट मज़दा ऐं रिक्शानि में भरिजी वञी रहियो हो त असां वरी एसी हाउस अॻियां राशन लाइ एहतिजाज कयो। राशन त कोन मिलियो पर एसी मेरापुर राति देर सां 2 मालूम बरसात मुतासिरनि मथां ऐं 14 नामालूम माण्हुनि मथां हलाणी थाणे ते FIR गुनाह नंबर 171 तहत केस दाख़िल कराए छॾियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, MNA सैयद इब्रार अली शाह ऐं DC नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त असां मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं असिस्टेंट कमिश्नर मेरापुर खे हटायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।